में पढ़ आले रसूल जी तू अजमत कुरान में पढ़। किथे पढ़ा? हिन शानदार घर जी, हिन शानदार घर जी शौकत कुरान में पढ़ आले रसूल जी तू अजमत कुरान में पढ़। आले रसूल वधंदो रहंदो क़यामत ताईं, क़यामत ताईं वधंदो। आले रसूल वधंदो रहंदो क़यामत ताईं। कौसर नाले सां सुहिणी सूरत कुरान में पढ़। नबी से फरमाइंदा अहिब्बुल्लाह लिमा यग़्ज़ूकुम बिही। रब सां मोहब्बत कयो। छो महबूब छो मोहब्बत कयूं? पर इन जे करे जो रब तव्हांखे खाराए थो, प्यारे थो, हिसाब थो ॾे। व अहिब्बूनी लिहुब्बिल्लाहि, मूंसां मोहब्बत रखो। नबी थो चए कंहिंसां रखो? मूंसां मोहब्बत रखो। छो? अल्लाह जे मोहब्बत जे करे। व अहिब्बू अहल बैती लिहुब्बी, ऐं मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत रखो मुंहिंजे मोहब्बत जे करे। वरी ॿी हदीस मुझे नबी जी ॿुध। आखिरी हज जे मौके ते नबी से फरमायो त मां तव्हां में ॿ अहिड़ियूं मज़बूत शयूं छॾे थो वञा, अगर उन्हनि सां चंबड़ंदव त गुमराह न थींदव। आसान मिसाल ॾेई मां तव्हांखे सम्झायां त मरण महिल पीउ पुट खे घुराईंदो, अबा हेॾे मुंहिंजा बच्चा। जी बाबा। पुट ने मुंहिंजी वसियत थी हीअं कजा हीअं कजा हीअं कजा, त पीउ बाप जे पुट जो ख़ैर खा आहे या न आहे? ॻाल्हायो मुंहिंजा साईं। पीउ पंहिंजे पुट जो ख़ैर खा आहे या न आहे? पीउ पंहिंजे पुट खे थो चए बाबा हीअं कजां त तूं नुक़सान में न पवंदे, हीअं कंदे वापार में कामयाब न थींदे। मुर्शिद खे चए मुंहिंजा मुरीद तूं हीअं कंदे कामयाब थी वेंदे। मुर्शिद ते तोखे यकीन आहे, पीउ ते तोखे यकीन आहे, माउ ते तोखे यकीन आहे, मौलवीअ ते तोखे यकीन आहे, मुफ्तीअ ते तोखे यकीन आहे। पर ॿुधाइजे मदीने जो मीर चए त हिननि ॿिनि शयुनि खे चंबड़ो कॾहिं बि गुमराह न थींदो। तो भला गुमराह मानो थी सके तो नबी जॾहिं चए पियो त लन तदीलू बादी अबदा, इन खां पोइ हरगिज़ गुमराह, मूंखां पोइ हरगिज़ गुमराह न थींदो। या रसूल अल्लाह कहिड़ी शयूं आहिनि? फरमाए हिकिड़ो अल्लाह जो क़ुरान। हाणे क़ुरान खे कहिड़ा था पढ़ो? अछे ॾींहं को दीदार मसको कंदा हूंदो, बाक़ी तिलावत जे वेझो त केरु आहे ई कोन। केरु करे तिलावत या वध में वध तव्हां पींघे में वठी लोॾींदोसि 2-3 मिंट त ॾाढो सुहारा भलो आहे, या चुनी ॾींदोसि वठी करे, वरना क़ुरान जी तिलावत ते तव्हांजो ज़ोर न आहे। ऐं छा था मौलवीअ तव्हांजे मथां रड़ियूं करण? मौलवियुनि जो मक़सद ई आहे तव्हांजे दिलि खे अल्लाह जे तरफ़ माइल कजे। क़ुरान अलाह से छा ताणे मोकिलियो आहे? इन जे लाइ तव्हांखे मोकिलियो अथसि क़ुरान त तव्हां क़ुरान खे घर में रखे, पोटिन में वेड़े करे, पीकनि में लोॾियो न। अल्लाह मोकिलियो त क़ुरान खे पढ़ो। सची ॿुधाइजो ग़ुलाम अल्लाह वारो, सर्च कयो ठटे खां वठी करे ग़ुलाम अल्लाह जे इलाइक़े ताईं। ॿुधा त होटलूं वधीक आबाद आहिनि या अल्लाह जा घर वधीक आबाद आहिनि? ॻाल्हाए छो नथा? ॻाल्हाए ज़ोर सां भा। होटलुनि ते रश लॻी पई आहे, तोखे फिल्म लाइ टाइम आहे, किमतिन ॻाल्हियुनि लाइ टाइम आहे, ऐं तोखे अल्लाह जे क़ुरान लाइ टाइम न आहे, तोखे रब जे तिलावत लाइ टाइम न आहे। छाजो तूं मुस्लमान थो सॾाई? पर अल्लामा इक़बाल चयो त वज़न में तुम हो न सारा और तमद्दुन में हुनून। तरीका हिंद नसारन वारा, रस्मूं रीतूं हिंदुनि वारियूं। ये वो मुसलमान है जिन्हें देख के शर्माए यहूद। तेरे बेटा ईसा फरमाए वखर ढेरों ढेर पर विहाई दड़ वेसरा, कम विहाए वसुतयो वखर वडी वेर। जाग जा पर कनी कंदे सेर, वखर विकामी वयो। सुभान अल्लाह। नबी जे मां तोखे क़ुरान ॾियो थो वञा, चंबड़ जांस
पीर की वसियत ते अमल करी, मां जे वसियत ते अमल करी, मुर्शिद जे वसियत ते अमल करी, दोस्त जे वसियत ते अमल करी, माइट जे वसियत ते अमल करी, रिश्तेदार जी वसीयत पे अमल करिए, चाचे जी वसीयत पे अमल करिए, मामे जी वसीयत पे अमल करिए। ऐ रब चे तमातो के महबूब चे तमातो के अल्लाह जो किताब थो दिया वो तू केड़ो किताब असा चपड़ी तो केड़ी कुरान जी तिलावत कई तो छा अल्लाह जे कुरान के पढ़ी दिठो मारसो करे वने खुदा जी कुरान जी तिलावत कर जैसे से पढ़े कोन हूं के पढ़े कोन हा मा छा कया हेडी मोबाइल तो हले को पढ़े को नहीं मोबाइल तो के थी हले मोबाइल के जो घुमाई जो असा के भी कोन थी मच्छर छा लगी पई हलो अबा के थे जी गुलामुल्ला में बैठे मोबाइल पे कचहरी करी तो के साईं गाने बटन जी खबर पे थी ऐ तो के कुरान जी खबर न थी पई अज भी बनी आलमन थे क्या गोदा बनी कुरान पढ़ तरफ तुझे बेड़ रखे पार कर से फरमाए माता में बशियूं छड़ियो थो वञा एक अल्लाह जो किताब छड़ियो थो वञा बियो मां पंहिंजी महबूब फरमाइन था मां पंहिंजी अहल बैत छड़ियो थो वञा मां इन तमस्सक्तुम बि लन तदिलु बादी करीम नबी तो फरमाए जे इन मिनी शेन सा चिंबड़ंदो मां तो फरमाए नबी तो चे त हरगिज़ गुमराह न थींदो गुमराह कंदड़ अमा ते पंहिंजे वसार कोशिश कंदा पर जे जो कुरान में ऐ नबी जे बच्चन जे दामन में हथा ते जो हिन दुनिया में भी बेड़ो पारा रब अगी दुनिया में बुनन जे बेड़न के पार करे छनींदो नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत अल्लाह अल्लाह जाग जा बस कर न कहूं ना घना 14 दोस्त गिरे बस कराई से अल्लाह अल्लाह कितना है बाला बयाने अहल बैत के दो निशान अहल बैत जो अल्लाह अल्लाह कितना है बाला बयाने अहल बैत तीसरी अहल बैत जो शान किया बुधा मौलवी मातो जवाब मुस्तफा का मदह खां ऐ मदह खाने अहल बैत केड़ा अहल बैत अरे बे इजाजत उनके घर जिब्रील भी आते नहीं अरे कदर वाले जानते ऐ शान अहल बैत एकड़ा अहल बैत जा गुस्ताख अहल बैत के कुछ मिली कौन बिया वरी नबी जे साहबन जा गुस्ताख सुनीर पतो जो भाग गयो थी जो तुझे नबी जे साहबन सां प्यार ऐ नबी जे बच्चन सां तुझो प्यार आ नबी जे साहबन जा बसी नौकर जोर सां चओ चओ नबी जे साहबन जासी गुलाम जोर सां चओ नबी जे साहबन जासी गुलाम जन पंहिंजी नबी का माल औलाद बच्चन के कुर्बान करे छड़ियो हजरत अबू बकर सिद्दीक के को पुट चे बाबा जरा जंग बदर पे लगी तू मुझे सामू पुट काफरो तेरा काफरो को मुसलमान छो के बाबा जंग पे लगे तू मुझे सामू पे अची मां ते ताने बाबो वा छड़े तो दियास मां तो के कुछ न कयो एरे तवज्जो कजा सुन्नी हजरत अबू बकर सिद्दीक तो चे तो मुखे छड़ियो पे पर जे तू मुझे सामू अची हा त मां तो के कोन छड़या हा छो तो मुखे माइटन का वधीक पुटन का वधीक न्याणन का वधीक मिटन का वधीक दोस्तन का वधीक अजीजन का वधीक वध में वध प्यारा त मदीने जे मीर सा प्यारा नबी जा सावी शान वारा ये न तो दुआल बैत सा मोहब्बत मुझी से अहल बैत सा बड़ी मोहब्बत आ वो तो अहल बैत जी मोहब्बत यो की से खारे जो नबी के साहबन के गारू ले नबी के साहबन पे लानतू कर ऐ तू वरी सुनी साधो जैसे ऐसी फकीर मान वसा जो छा वनी कब्र में क़यामत में नबी पुछंदी
तो छापे कयो तो गुलामुल्लाह में मुझे नबी जे साहबन के गारियों पे मिलियो ता छापे कयो तो कंध खड़ी चइदासीं मां फकीर हुस एड़ो मलाए के सिधो कंदा जो खबर पइजी वेंदी आहे जान थी मुर्स मैदान मलाए सुन्नी तहां खे रब इज्जत ॾिनी आहे तहां खे रब अज़मत ॾिनी आहे तहां खे रब शान ऐं शौकत ॾिनो आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद अहले सुन्नत माहिल बिदअत हजरत मौलाना शाह अहमद रजा खान साहब फाजिल बरेलवी चओ त ॿुधायो शेर चओ त बस कयूं अच मथे करी चओ सुभान अल्लाह ख़बर पई जेथो अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे रसूल अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे रसूल अरे अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे रसूल नजम है जाग जा निंड के पिटा जा अखिर के चूंगी हनी उठार पड़ के नजम है और नाव है इतरत रसूलुल्लाह की तेरे नबी के कुछ मिली हुई कोने ता सुनिए ते नबी